इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो तव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, जहिड़ी तरह अव्हां खां अॻियनि उम्मतुनि ते रोज़ा फ़र्ज़ कया विया त तीअं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि सूरह बक़रा जे अंदरि हिन आयत जे अंदरि मुसलमाननि खे इहा ॻाल्हि वाज़े करे फरमाई आहे त तव्हां जे मथां रोज़ा इन करे फ़र्ज़ कया विया आहिनि त जीअं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजो। रोज़नि जे फ़र्ज़ थियण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त इंसान मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजनि, इंसाननि जूं दिलियूं साफ़ थी वञनि, इंसाननि जा ज़हन साफ़ थी वञनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हिन उम्मत खे पाक ऐं साफ़ करण लाइ मोकिलिया विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी तमामु घणी तालीम ऐं तरबियत कंदा हुआ त जीअं उन्हनि जूं दिलियूं पाक ऐं साफ़ थी वञनि। इन जे करे अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत इस्लामिया जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया। रोज़े रखण सां इंसान जी दिलि पाक थींदी आहे, इंसान जो ज़हन पाक ऐं साफ़ थी वेंदो आहे। इन करे अल्लाह तबारक व तआला हिन इबादत खे बंदनि जे मथां फ़र्ज़ करार ॾिनो आहे। हिकिड़ी रिवायत ईंदी आहे त कंहिं शख़्स हिकिड़े सहाबीअ खां पुछा कई त तव्हां ॿुधायो त सही तक़वा जी माना ऐं तक़वा जो मतिलबु छा आहे? त उन सहाबीअ उन पुछण वारे खे ॿुधायो त छा तुंहिंजो गुज़रणु छा तुंहिंजो हिकिड़ी अहिड़ी वादीअ वटां गुज़रणु थियो आहे जंहिं वादीअ जे अंदरि, जंहिं घिटीअ जे अंदरि, जंहिं रस्ते जे अंदरि कंडेदार वण हूंदनि? उन चयो त हा, वाक़िअतन मुंहिंजो अहिड़े घिटीअ खां, मुंहिंजो अहिड़े रस्ते खां गुज़रणु थियो आहे। त पोइ उन सहाबीअ उनखे चयो त पोइ तूं कीअं गुज़रंदो आहीं जॾहिं तुंहिंजा कपिड़ा साफ़ ऐं सुथरा हूंदा आहिनि, तुंहिंजा कपिड़ा नरम ऐं मुलायम हूंदा आहिनि, तुंहिंजा कपिड़ा रेशमी हूंदा आहिनि ऐं तुंहिंजे हर तरफ़ तुंहिंजे चौधारी जेके कंडे वारा वण हूंदा आहिनि, तूं उन रस्ते खां तूं कीअं गुज़री वेंदो आहीं? उन सहाबीअ चयो त मां उन रस्ते मां पंहिंजनि कपिड़नि खे समेटे करे, पंहिंजे कपिड़नि खे पाण सां गॾु चिपकाए करे गुज़री वेंदो आहियां त जीअं मुंहिंजे जिस्म ते, त जीअं मुंहिंजे कपिड़नि खे, त जीअं मुंहिंजे जिस्म खे को कंडो न लॻे। त उन सहाबीअ उनखे चयो त इहा ई त तक़वा हूंदी आहे। माण्हू मुआशिरे जे अंदरि अहिड़े तरीक़े सां गुज़री वञे, माण्हू मुआशिरे जे अंदरि अहिड़े तरीक़े सां इंतकाल करे वञे त जीअं मुआशिरे जूं बीमारियूं, मुआशिरे जूं बुरायूं उनखे न लॻनि। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला इंसान खे मुत्तक़ी ऐं परहेज़ बणाइण जे लाइ हीअ रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि त जीअं असां ऐं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार थियूं। तव्हां ऐं असां ॾिसूं था हिन रमज़ान जे महीने जे अंदरि, हिन रमज़ान जे ॾिहाड़नि जे अंदरि, हिन सहरी ऐं अफ़्तारी जे अंदरि जेके बि औक़ात आहिनि, जेके बि वक़्तु आहिनि, इन्हनि तमामु वक़्तनि जे अंदरि हर हिकु मुसलमान, नंढो हुजे या वॾो हुजे, ॿार हुजे या पोड़ो हुजे, औरत हुजे या मर्द हुजे, वफ़ा, तक़वा ऐं परहेज़गारी जो पेकर बणिजी वेंदो आहे। हिन ॾिहाड़नि जे अंदरि, हिन महीने जे अंदरि हर मुसलमान मुत्तक़ी बणिजी वेंदो आहे। एतिरे क़दुरु जो कोई मुसलमान कंहिं ॿिए मुसलमान भाउ जी गिला ग़ीबत बि नाहे कंदो, एतिरे क़दुरु जो ॿियो मुसलमान ॿिए मुसलमान भाउ खे रंजाईंदो बि न आहे, एतिरे क़दुरु जो ॿियो मुसलमान ॿिए मुसलमान खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न ॾींदो आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला हिन रोज़नि जे अंदरि इहो तासीर रखियो आहे, हिन रोज़नि जे अंदरि अहिड़ी हलावत रखी आहे जॾहिं इंसानु रोज़ो रखंदो आहे त उन जी दिलि साफ़ थी वेंदी आहे, उन जी दिलि बुरायुनि खां पाक थी वेंदी आहे। उहो हरगिज़ इहो न चाहींदो आहे त रोज़े जे हुजण जे बावजूद बि ॿिए कंहिं इंसान खे तकलीफ़ पहुचाए, रोज़े रखण जे बावजूद बि अहिड़ो कमु करे जंहिं कम खां अल्लाह तबारक व तआला नाराज़ थिए, उहो हरगिज़ कमु नाहे कंदो जंहिं कम जे करण सां उन जो रब, उन जो ख़ालिक, उन जो मालिक उन खां नाराज़ थिए। इन ॻाल्हि मां, हिन हदीस मां, हिन किस्से मां ऐं रमज़ान शरीफ़ जे हिन फ़र्ज़ियत मां इहा ॻाल्हि असांजे मथां वाज़े थिए थी त मुसलमान जॾहिं बि रोज़ो रखंदा आहिनि उहे मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजी वेंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला रोज़े खे इन ई लाइ फ़र्ज़ु कयो त जीअं असांजो त सॼो मुआशिरो पाक ऐं साफ़
साफ़ बणिजी वञे, असांजे मुआशिरे जे अंदरि बुरायूं ख़तमु थी वञनि। जेके आम ॾियारनि जे अंदरि असां ऐं तव्हां मुआशिरे जे अंदरि बुरायूं ॾिसंदा आहियूं, हिन रमज़ान जे अंदरि तव्हां ऐं असां ॾिसूं था पूरो मुआशिरो पाक थी वियो आहे। हिन पूरे मुआशिरे जे अंदरि इंसानियत जे क़दुरु कयो वेंदो आहे। हिन पूरे मुआशिरे जे अंदरि, हिन पूरे महीने जे अंदरि हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान जो क़दुरु कंदो आहे, हिकु इंसान ॿिए इंसान जो ख़्यालु रखंदो आहे, हिकु इंसान ॿिए इंसान जे बुख उञ ऐं उन जे तकलीफ़ जो अहसासु कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला इन लाइ रोज़ा मुस्लमाननि जे मथां फ़र्ज़ु कया विया त जीअं मुस्लमान मुतक़ी ऐं परहेज़गार बणिजनि। जॾहिं असां रोज़ा रखंदा आहियूं, रोज़नि जे हालतुनि जे अंदरि इंसान खे तमामु घणी शिदत सां उञ महसूसु थींदी आहे। इन उन जे लॻण सां इंसान खे ग़रीबनि जो अहसासु पैदा थी वेंदो आहे। हिन उन जे पैदा थियण सां इंसान खे ग़रीबनि जो अहसासु पैदा थी वेंदो आहे त असांखे हर क़िस्म जूं आराइशूं, असांखे हर क़िस्म जूं सहूलियतूं मुहैया आहिनि। उन्हनि माण्हुनि जो कहिड़ो हाल हूंदो जिन खे पीअण लाइ थधो पाणी न हूंदो, उन माण्हुनि जो कहिड़ो हाल हूंदो जिन खे खाइण लाइ खाधो न हूंदो। जॾहिं मुस्लमान रोज़ो रखंदो आहे, जॾहिं इंसान बुख काटींदो आहे, उन बुख जे काटण सां उन इंसान खे ग़रीबनि जो अहसासु पैदा थी वेंदो आहे त इहा बुख जेका मूंखे लॻी रही आहे, इहा बुख जेका मां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे लाइ काटे रहियो आहियां, इहा बुख आम ॾियारनि जे अंदरि, आम महीननि जे अंदरि इंसान जेके काटींदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो हाल हूंदो आहे, उहे कहिड़े हाल में गुज़ारींदा आहिनि, पंहिंजे परवरदिगार खे कहिड़े तरीक़े सां ॿाराईंदा आहिनि। हिन ॻाल्हि मां, हिन किसे मां इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त इंसान हिन महीने जे अंदरि जेके बि रोज़ा रखंदा आहिनि उन्हनि जे दिलनि जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थी वेंदो आहे, उन्हनि जे दिलनि जे अंदरि ख़ुदा जी तक़वा ऐं परहेज़गार पैदा थी वेंदी आहे। जेकॾहिं को इंसान रोज़े जे हालत जे अंदरि का बि शइ नाहे खाईंदो, का बि शइ नाहे पीअंदो, उहो इन जे करे नाहे खाईंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे हर हाल में ॾिसंदो आहे। जेकॾहिं कंहिं इंसान खे शदीद क़िस्म जी बुख लॻंदी आहे, जेकॾहिं कंहिं इंसान खे शदीद क़िस्म जी उञ लॻंदी आहे, माण्हुनि खां कॾहिं बि पासे थी करे लिकी छुपी करे न पाणी पीअंदो आहे, न मानी खाईंदो आहे, अहिड़े क़िस्म जी का बि शइ नाहे वापराईंदो जंहिंजे वापराइण सां उन जे रोज़े ते असरु थिए। हिन किसे मां इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त इंसान जे दिलि जे अंदरि, इंसान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि रासिख़ थी वेंदी आहे त उन जो ख़ालिक़, उन जो मालिक उनखे हर हाल में ॾिसी रहियो आहे। जेकॾहिं मुआशिरे जा इंसान, जेकॾहिं मुआशिरे जा माण्हू उनखे नथा ॾिसी सघनि, उन जे इन्हनि हरकतुनि खे, उन्हनि जे इन खाइण ऐं पीअण खे नथा ॾिसी सघनि त उन जो ख़ालिक़ जंहिं हिन खे पैदा कयो आहे त उहो उनखे हर हाल में ॾिसंदो आहे। कॾहिं बि उहो कमु नाहे कंदो जंहिंजे करण सां उन जे रोज़े ते असरु पए। सिर्फ़ु खाइण पीअण जी ॻाल्हि ई न आहे नाज़रीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे, मन लम यदअ क़ौल ज़ूर, जेको इंसान कूड़ ॻाल्हाइण न छॾींदो आहे ऐं कूड़ ते अमल करणु न छॾींदो आहे त अहिड़े इंसान जे रोज़े जी अल्लाह तबारक व तआला खे काई बि ज़रूरत न आहे। हिन हदीस मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको इंसान बुख काटींदो आहे, उञ काटींदो आहे, उन बुख ऐं उञ काटण जे बावजूद बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे, दगाबाज़ी कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला खे अहिड़े इंसान जे उन रोज़े जी, अहिड़े इंसान जे उन बुख ऐं उञ जी काई बि ज़रूरत न आहे। उन इंसान जे इन रोज़े जी अल्लाह तबारक व तआला खे काई बि ज़रूरत न आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंसान अल्लाह तबारक व तआला खे हाज़िर ऐं नाज़िर सम्झी करे उन खां डिॼे। अल्लाह तबारक व तआला खां जहिड़े तरीक़े सां खाइण पीअण में डिॼंदो आहे, अहिड़े तरीक़े सां कूड़ ॻाल्हाइण में बि उनखे डिॼणु घुरिजे, अहिड़े तरीक़े सां धोखेबाज़ी ऐं दगाबाज़ी करण लाइ बि उनखे डिॼणु घुरिजे। जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जंहिं बि इंसान इन हालत में रोज़ो रखियो, पंहिंजे एहतिसाब ऐं ईमान वारी हालत में रोज़ो रखियो त अल्लाह तबारक व तआला उन जा तमामु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। एहतिसाब मां मुराद छा आहे?
एहतिसाब जो मतिलबु इहो आहे त इंसानु पंहिंजो एहतिसाब पाण करे, इंसानु पंहिंजो हिसाब पाण वठे त मां सुबुह खां वठी सहरीअ खां वठी वेंदे अफ़्तारीअ ताईं कहिड़ा अमल कया आहिनि। छा सहरीअ खां वठी अफ़्तारीअ ताईं मां अहिड़ो अमल त नाहे कयो जंहिंजे करण सां मुंहिंजे रोज़े ते असरु पियो हुजे, जंहिंजे करण सां मूंखां मुंहिंजो रब, मूंखां मुंहिंजो ख़ालिक़, मूंखां मुंहिंजो परवरदिगार नाराज़ थियो हुजे। इंसान खे सुम्हण खां पहिरियों इहा ॻाल्हि सोचणु घुरिजे त हिन सॼे ॾींहं में मां कहिड़ा कम कया आहिनि। अहिड़ा कम त न आहिनि कया जिन जे करण सां मुंहिंजो ख़ालिक़ मूंसां नाराज़ थियो हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे हासिबु क़ब्ल तो हासिबु, यानी पंहिंजो हिसाब कयो उन खां पहिरियों जो तव्हां खां हिसाब वरितो वञे, यानी उन खां पहिरियों जो तव्हां खां हिसाब ऐं किताब वरितो वञे। उहो हिसाब किताब कॾहिं वरितो वेंदो? उहो क़यामत वारे ॾींहुं इंसान खां हिसाब ऐं किताब वरितो वेंदो त हे इंसान तूं ॿुधाए त सॼी, मां तोखे हीअ ज़िंदगी ॾिनी हुई, मां तोखे जवानी ॾिनी हुई, हीअ ज़िंदगी ऐं जवानी तो कहिड़नि कमनि जे अंदरि गुज़ारे आहीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला इंसान खां 5 सुवाल कंदो, उन 5 सुवालनि जा जेसीं ताईं जवाबु न ॾींदो ओसीं ताईं उहो इंसान उन जॻह तां न हिलंदो। उन मां हिकिड़ो सुवालु इहो बि हूंदो त हे इंसान तूं ॾे त ख़बर हीअ माल, हीअ दौलत, हीअ धन ऐं दुनिया तो कीअं कमाई हुई? अल्लाह तबारक व तआला उन खां इहो सुवालु कंदो, छा इहो माल ऐं मिल्कियत तो उन्हनि ग़लति कमनि, ग़लति तरीक़नि जे तरीक़े सां तो हासिलु त न कयो हुयो? इहो माल तो नाजाइज़ तरीक़े सां त हासिलु न कयो हुयो? जेकॾहिं उहो शख़्स इहो माल सही तरीक़े सां कमायो आहे, सही तरीक़े सां क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ उहो माल कमायो आहे, जेका तरीक़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधाया आहिनि, त उहो इंसान जन्नत जे अंदरि दाख़िल थी वेंदो। जेकॾहिं उन इंसान उहो माल दगा, फ़रेब, धोखे, कूड़ ऐं फ़रेब सां हासिलु कयो आहे, अल्लाह तबारक व तआला उन इंसान खे हरगिज़ उतां चुरणु न ॾींदो। जेसीं ताईं उन खां उन ॻाल्हि जो सही जवाबु न वठे। अहिड़े तरीक़े सां क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान आहे वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ अल्लज़ी जमअ मालन व अद्दद। अहिड़नि इंसाननि जे लाइ वैल ऐं तबाही आहे जेको माल कमाए करे, अल्लज़ी जमअ मालन व अद्दद, जेके माल ॻणे ॻणे रखंदा आहिनि, उहे माल अल्लाह जी राह जे अंदरि ख़र्च न आहिनि कंदा। अहिड़नि इंसाननि जे लाइ हलाकत ऐं तबाही आहे। अल्लाह तबारक व तआला हीउ रमज़ान असांजे मथां इन लाइ फ़र्ज़ कयो आहे त असां जीअं अल्लाह तबारक व तआला जा पक्का ऐं सचा बाना थी वञूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन रमज़ान जे महीने जे अंदरि ख़ुदा जो ख़ौफ़ असांजे दिलनि जे अंदरि न हुजे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन रमज़ान जे अंदरि असां सदक़ात ऐं ख़ैरात अदा न कयूं। जहिड़े तरीक़े सां असांजी ज़िंदगी, जहिड़े तरीक़े सां असांजो मुआशिरो, जहिड़े तरीक़े सां असांजो घर ऐं ॿार ऐं जहिड़े तरीक़े सां असांजो जिस्म ऐं जान पाक ऐं साफ़ रमज़ान जे महीने में थी वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां असां ॿियनि 11 महीननि जे अंदरि बि ईअं ज़िंदगी गुज़ारियूं जहिड़े तरीक़े सां असां हिन महीने जे अंदरि ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। जहिड़े तरीक़े सां असां मुतक़ी ऐं परहेज़गार हिन रमज़ान जे महीने में थी वेंदा आहियूं, अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला असां खां घुरे थो त असां ॿियनि 11 महीननि जे अंदरि बि ईअं ई मुतक़ी ऐं परहेज़गार बणिजी वञूं। तॾहिं अल्लाह तबारक व तआला असांजे हिन रोज़नि जो सवाबु, असांजे हिन नेकियुनि जो सवाबु, असांजे हिन सदक़ात ऐं ख़ैरात जो सवाबु असांखे ॾींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस आहे त मन क़ाम ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। जेको शख़्स ईमान ऐं एहतिसाब जी हालत जे अंदरि जंहिं क़याम कयो, क़याम मां मुराद छा आहे? क़याम मां मुराद इहा आहे त रमज़ान जे ॾींहंनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी इबादत कंदो हुजे, रमज़ान जे ॾींहंनि जे अंदरि क़यामुल लैल कंदो हुजे, रमज़ान जे रातियुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला खे गिड़गिड़ाईंदो हुजे, रमज़ान जे रातियुनि जे अंदरि तरावियूं पढ़ंदो हुजे, अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण लाइ पंहिंजूं रातियूं जागे, अल्लाह तबारक व तआला खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजूं रातियूं जागे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हुयो त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे खां जुदा थी वेंदा हुया। एतिरे क़दुरु जो पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा
पेर मुबारक इबादत कंदे कंदे क़याम कंदे कंदे नवाज़ूं पढ़ंदे पढ़ंदे पेर मुबारक सुॼी वेंदा हुआ। असां बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िंदगीअ खे साम्हूं रखी करे अल्लाह तबारक व तआला जी अहिड़े तरीक़े सां बंदगी कयूं जहिड़े तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बंदगी करे विया हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त अल्लाह तबारक व तआला जा महबूब बंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला जा मग़फ़ूर बंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हथां ॿियनि मुस्लमाननि खे ॿियनि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे जन्नत जी बिशारत मिली आहे, जन्नत जी बिशारत मिली वई आहे। पर असांखे कहिड़ी बिशारत आहे? असां गुनाहगार बंदा आहियूं, असां ख़ताकार बंदा आहियूं। जेकॾहिं असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कयूं, जेकॾहिं असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जी कोशिशि कयूं, अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे लाइ उजागा कयूं, अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे लाइ रातिनि जो जागूं। क़ुरान मजीद जे अंदरि मुसलमाननि जी हिकिड़ी सिफ़त बयानु कई वई आहे त जेके अल्लाह जा बंदा हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि? ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमआ। यानी अल्लाह जा बंदा उहे हूंदा आहिनि जेके रातिनि जो पंहिंजे जिस्म खे बिस्तरनि खां दूरि रखंदा आहिनि। यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमआ, उहे पंहिंजे परवरदिगार खे ख़ौफ़ तम ऐं लालच जे अंदरि अल्लाह तबारक व तआला खे पुकारींदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला खे वॾाईंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे आॾो गिड़गिड़ाईंदा आहिनि। इहा अल्लाह तबारक व तआला नेकनि ऐं सालिहनि जी सिफ़त बयानु फरमाई आहे। असां ऐं तव्हां ॾिसूं असां जूं नेकियूं केतिरियूं आहिनि। असां पंहिंजे पाण जे मथां नज़र विझूं त अल्लाह तबारक व तआला जा जेके मतलूब बंदा आहिनि छा असां उन्हनि में आहियूं या न? छा असांजो शुमार उन्हनि में थिए थो या न? जेकॾहिं थिए थो त अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं नथो थिए त असांखे सोचणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला जा महबूब बंदा थियूं, अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जी कोशिशि कयूं, अल्लाह तबारक व तआला जे ॿुधायल कमनि ते अमल कयूं ऐं पंहिंजी आख़िरत संवारियूं ऐं पंहिंजे परवरदिगार खे राज़ी करे उन जे बारगाह में पहुचूं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि बंदनि जी नेकी क़बूल कंदो आहे जेके सिदके दिलि सां, जेके सचाईअ सां बग़ैर कंहिं रिया सां अल्लाह तबारक व तआला जी बंदगी कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे अहिड़ी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जंहिंजे अंदरि कंहिं बि क़िस्म जो रियाव ऐं ॾेखाव न हुजे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजी इबादतनि खे क़बूल फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला असांजे बंदगुनि खे क़बूल फ़रमाए। जेके बि ग़लतियूं असां रोज़नि जे अंदरि कंदा आहियूं अल्लाह तबारक व तआला उन्हनि कोताहियुनि खे माफ़ फ़रमाए, कोताहियुनि खे माफ़ फ़रमाए करे अल्लाह तबारक व तआला असांखे नेकियुनि जो जज़्बो अता फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस आहे वत्तबि सय्यअतिल हसनत तमहुहा, बुराई जेकॾहिं तोखां थी वञे त उन बुराईअ खां पोइ तूं नेकी कर। जेकॾहिं तोखां को गुनाह जो कमु थी थो वञे उन गुनाह जे कमु करण खां पोइ तूं भलाई कर, छाकाणि त इहा भलाई उन बुरे कम खे मेटे छॾींदी आहे, छाकाणि त इहा भलाई उन बुरे कम खे मिटाए छॾींदी आहे। क़ुरान मजीद जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला जो फ़रमान आहे इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, जेके नेकियूं आहिनि बुराइनि खे खाई वेंदियूं आहिनि। जेके इंसान नेकियूं कंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे बुराइनि खे मिटाए करे नेकियुनि जे अंदरि तब्दील कंदो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजे बुराइनि खे मिटाए करे नेकियुनि में तब्दील करे असांखे अजुर ऐं सवाब सां नवाज़े। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ए रहमते अजीम के मेहमान अस्सलाम, कुरान के नुज़ूल के सामान अस्सलाम, रमज़ान अस्सलाम, ए रमज़ान अस्सलाम, रमज़ान।